कोट गुलाम मोहम्मद में संगावती तकरार के मामले तां घर अंदर निंड सुतल नौजवान कत्ल बवरतू जख्मी। कोट गुलाम मोहम्मद में गोठ रमजान खोसो में खोसा बिरादरी की बिन धुरन में संगावती तकरार तां जवाबदारन हमलो करे घर अंदर निंड सुतल 35 वरन के नौजवान गुलाम मुस्तफा खोसो के तेजदार कात से हमलो करे नौजवान जो गलो कपे खेस बेदरी से कत्ल करण बाद मकतूल जी मां ऐं भेण मथा कुआड़िन जा वार करे खेन मर्निंग करे छडियो। जेखां पोइ इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची मारिजी वियल नौजवान ऐं ज़ख़्मी खे तालके अस्पताल कोट गुलाम मोहम्मद पहुंचायो जिते बिनी औरतुन जी हालत गणती जोगी हुजण करे खेन हैदराबाद रेफर कयो वियो। उन मौके ते ज़ख़्मी पीर सन औरत मुसमात गौरी कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जवाबदारनि संदसि न्याणो उमेद अली खोसो अयास खोसो फरीद खोसो साथियुनि सां गॾिजी हमलो करे घर अंदर निंड सुतल मुंहिंजे नौजवान पुट खे तेज़दार कात सां गलो कपे खेसि बेदर्दी सां क़त्ल करण बाद मूंखे ऐं मुंहिंजी धीअ खे कुआड़िन जा धक हणी सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया। जॾहिं ते अस्पताल में मक़तूल नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं ते वाक़े जो इतला मिलण ते एसएसपी मीरपुर ख़ासि जावेद बलोच वाक़े वारे हंध पहुची मक़तूल जे वारसनि खां तफ़सील वठंदे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी पिणु कराई। जॾहिं ते आख़िरी इतला ते वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो। तीरथ मालिक कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम कोट गुलाम मोहम्मद।